झुंगार मैगज़ीन जे हवाले सां मशहूरु माणींदड़ साईं उस्ताद निज़ामाणी साहब खे अर्ज़ु आहे। उस्ताद निज़ामाणी। स्टेज वेठो मोहतरम साईं अलवरा जैन साहब, साईं राशिद मोराई साहब, मोहतरमा अमर सिंह साहिबा, साईं मुश्ताक बरगी साहब, किताब जो लेखक अमर लिगारी साहब, आयल दोस्त सलीम अली साहब। ख़ुशी थी आहे त अमर जे किताब जो आहे सो मौरत थिए पई, असांखे गॾु थियण ऐं पूरे ॿुधण जो मौक़ो मिलियो आहे। मां अयाज़ जी सुठियूं अॼु साल में पढ़ंदुसि त मां टेगोर न आहियां। मूंखे पंहिंजी मौत लाइ हिकु सादी तशबीह आहे। जीअं पूरे ॾींहं जे पट थो खां पोइ हिकु बेघर मज़दूर थक में रस्ते जे फुटपाथ ते सुम्ही रहंदो आहे ऐं ॿूटियल दरियूं दरवाज़ा ऊचनि मकाननि जूं अंधियूं अखियूं हुनखे ॾिसी न सघंदियूं आहिनि ऐं हर मकान खां ऊचो चंड हुन ते पंहिंजी चांडोकीअ जो कफन विझी छॾींदो आहे। अयाज़ बि सुठियूं आहिनि। राति डांटे रोड़ी बहस हिते टिकी वियो ऐं अची दोज़र जे शोलनि में किरियो ऐं शोलनि मां मुंहुं कढे वाइड़नि फ़रिश्तनि खे चयाईं, मां बहस में वेही नथो सघां छाकाणि त मुंहिंजा किरदार दोज़ख में आहिनि। सच पुछो त घणे वक़्त खां पोइ मूंखे सिंधी नावेल पढ़ण जो मौक़ो मिलियो। काफ़ी अरसे खां इहा अदबी उञ हुई त उहो नावेल पढ़िजे। जॾहिं मूं अमर जो नावेल पढ़ियो हिकु ई निशस्त में पढ़ी वियसि। जीअं को रोज़ो रखी माण्हू शाम जो गिलास पाणी में पी ईंदो आहे ऐं एतिरो ई उञायल माण्हू खे सुकून मिलंदो आहे, मूंखे बि एतिरो ई सुकून मिलियो। हक़ीक़त में मूं नावेल इहो इन लाइ न पढ़ियो हो त की उणायूं मार्क कजनि। मूं इन लाइ पढ़ियो हो त हीउ लेखक पंहिंजी तकलीफ़ जे फन में केतिरो कामयाबु थियो आहे ऐं हिकु अदीब जी ज़िमेवारी केतिरे क़दुरु निभाई अथसि। असां वटि हूअं बि सुठे नक़ाद जी खोट रही आहे। बदकिस्मती सां असां लेखक बि पाण आहियूं ऐं नक़ाद बि पाण आहियूं ऐं हूअं बि इहो लाज़िम न आहे त को सुठो लेखक सुठो नक़ाद हुजे। असां अदबी संगत में लेखक बणजण जी कोशिशि कंदा आहियूं पर कॾहिं असां पाण नक़ाद पैदा न कयो आहे। ऐं जेका सीनियर लेखकनि ते जवाबदारी आहे ऐं सुठा नक़ाद थी सघंदा उन्हनि जी अदम दिलचस्पी असांजे सिंधी अदब में हिकिड़ो ज़वाल जो सबबु आहे। कंहिं बि तकलीफ़ी जाइज़ो वठण लाइ तनक़ीद निगार खे उन दौर जो समाजी वायो मदद खे पस मंज़र में रखी पंहिंजे पाण खे लेखक जे तनाज़र में रखण खां पोइ उन तकलीफ़ी कम जो जाइज़ो वठणु घुरिजे। जगमशहूर नक़ाद मिथियो आर्नल्ड चयो त हिकु सुठो नक़ाद हमेशह उन ॻाल्हि जी ॻोल्हा में कोशा हूंदो आहे त हक़ ऐं सच जी ॻाल्हि करे ऐं ताज़ा ख़्यालात पेश करे। इहा हक़ीक़त आहे त तख़लीक़ी मैदान में तनक़ीद निगाह लेखक ऐं पढ़ंदड़ जे विच में अहिड़ी पुल आहे जंहिंजे ज़रिए इहे ॻाल्हियूं पहुचनि थियूं जेके ख़ुदि तख़लीक़ात नथो पहुचाए सघे। यूनानी क्लासिक ऐं रूमी अदब खां वठी 21वीं सदी ताईं इहो ई रहियो आहे त अदबी दुनिया में बहितरीन क़दुरु ऐं मयार बरक़रार रखिजनि ऐं शख़्सी फ़तवेबाज़ी खां परे रहिजे। सची तनक़ीद निगारी गहरे मुशाहिदे इंसानी एहसासात ऐं महसूसात उथा समुंड ज़हन में हुजे। अमर जे नावेल खे पढ़ण खां पोइ जंहिं ॻाल्हि जो विचूर निकिरे थो उहो इहो आहे त अमर जे नावेल जा किरदार असां मंझि आहिनि। उहो किरदारनि जे ज़रिए असां सभिनी खे एहतिसाब जी कोर्ट में आणे थो ॾियारे। असां में जेके होस्ट किरदार आहिनि अहिड़ा किरदार जेके शाइर बि हिकु वक़्तु आहिनि, उस्ताद बि आहिनि, कामूरा बि आहिनि ऐं असांजे सिंधी माशरे लाइ उहे किरदार अॻोही बि आहिनि। उहे चङा मुड़ुस असांजी इज़तनि ऐं नंगनि जा मुहाफ़िज़ बि आहिनि त साॻे वक़्तु दलाल ऐं कमीना बि आहिनि। साॻे वक़्तु उहे सरहदनि जा मुहाफ़िज़ बि आहिनि त बिलेकी बि आहिनि। अमर जंहिं नमूने सां असांजे समाज जो नक्शो चिटियो आहे इहो हिन वक़्तु जे फिक्शन सां गॾोगॾु हक़ीक़ी तारीख़ बि आहे जंहिंजी साथी लाइ न पुराणनि पथरनि जी खोजनि जी ज़रूरत आहे न तारीख़ी दलीलनि जी। अमर लिगारी हिन नावेल लिखण महिल वॾी बहादुरी खां कमु वरितो आहे
इन्हनि किरदारनि खे पढ़ण खां पोइ इहो अहसासु उभरंदो आहे त किथे असां बि उन्हनि गुरूहनि जा साथारी त न आहियूं जेके हिन क़ौम जे दीवारनि खे राति ॾींहुं खाट हणी रहिया आहिनि। नावेल जी वॾी ख़ूबी इहा आहे त अमर जे नावेल जे किरदारनि में को बि एक्स्ट्रा किरदारु कोन्हे, न आहे हू कंहिं अजीब दुनिया जी सैर थो कराए। किरदारनि जी नफ़्सियात ॻोठाणो मुशाहिदो, किरदारनि जी नकुल हरकत, मां ईअं थो लॻे त लेखक पंहिंजे किरदार सां सिर्फ़ु वेझो रहियो आहे, उन्हनि जी नफ़्सियात जो गहराई सां मुतालो कयो अथसि। किथे बि को किरदारु पंहिंजे माहौल खां आउट कोन थो थिए। अक्सर नावेल जी ॻाल्हि छा कंदा आहिनि कि सुखनि जा सुबुह सिर्फ़ु किरदारनि जे तारुफ़ ऐं माहौल जे अकास में अचनि। अमर जी ख़ूबी आहे त पंहिंजे मुख़्तसर जिंदनि में किरदार जो तारुफ़ कराए थो। अजाई जिंदबाज़ी खार करे रहियो आहे। इहो साहिब नावेल 500 लिखी रहियो आहे, पर अमर पंहिंजे अनी ख़ूबी सां रात जे कोने में विलोड़े उनखे मखण जी कड़े अची असांजे साम्हूं रखियो अथसि, जंहिंखे इंतज़ार जो शागिर्द पढ़ी सम्झी सघे थो ऐं पोस्ट ग्रेजुएट माण्हू पढ़ी सम्झी सघे थो। न को अजायो मक़सदु, न अजाई जुमिलेबाज़, न अजायो तशबीहूं, न किरदार अजायो हीरो जो विस्तार आहिनि। हक़ीक़त में सिंधियत में घणो कम जेके नाले लिखिया विया आहिनि उन्हनि जा हीरो जो शिकार रहिया आहिनि। अदब में नारेबाज़ी, लेखक पंहिंजे किरदारनि खे अहिड़ी दुनिया में वठी था वञनि जिन जो तहत न असांजे समाज सां हूंदो आहे, न रिवायतनि ऐं मसइलनि सां। कातिल बि दिलचस्प ॻाल्हि कई, मां वटि सिंधियत में बल्कि पूरे मशरक़ी जे अदब में जेके किरदार मिलंदा आहिनि उहे या फ़रिश्ता हूंदा आहिनि या शैतान, जेके पंहिंजा पंहिंजा नारा गाज़ी या शहीद पिया ठाहींदा आहिनि। असां वटि माण्हू घटि तकलीफ़ थिया आहिनि जॾहिं फ़रिश्ता वधीक। पर ॿ चङा आहियूं, चार मतायूं रखंदड़ माण्हू चिटण लाइ वॾी बहादुरी ऐं वॾी फ़राख़दिली ऐं ज़ालमाना हथ ऐं मनसब मज़ाजी थी खपे। नावेल निगार कंहिं कानून या कंहिं समाजी असूल खे इंसानियत खां मथे नथो सम्झे। नावेल निगार इंसान दोस्त हूंदो आहे, इंसानियत संदसि असूल ऐं मक़सदु हूंदो आहे। इहा ॻाल्हि डॉक्टर गुलाम सिंह पठान अमर लिखे थो त असां सभु पंहिंजे दौर जी नस आहियूं, जंहिंमें गर्दिश कंदड़ खून हिकु वक़्तु बीमारी ऐं तंदुरुस्ती ॿिन्ही जा जरासीम खणी हलंदो आहे। असांखे बहरहाल अहिड़े खून जी तलाश में हुजणु खपे जंहिंमें इंसानियत जा जरासीम सफ़र कंदा हुजनि। अमर जागीरदारनि ख़िलाफ़ चैलेंज करण जो सॾु ॾिए थो, इहे जागीरदार जिन जो औलाद अयाशू कंदो वठे। असां वटि वॾे में वॾा नावेल निगार ॻोल्हियो त आगा सलीम आहे या सराज आहे, जेके क़ौमियत जे प्रचार में एतिरो अॻिते निकिरी था वञनि जो इन्हनि जा हीरो देवमालाई बणिजी था वञनि ऐं इहे प्रचार जो शिकार थियो वञनि। लेनिन हिकु ख़त में लिखियो आहे त गोरकी सहाफ़ी जी हैसियत सां बोल्शेविकनि जे काफ़ी हिमायत करे सघे थो, पर हू किताब लिखण में रुधल हुजे त कोई खेसि परेशान करणु न घुरिजे। बदकिस्मती सां असांखे दोस्तोवस्की या टालिस्टाई जा जीनियस लेखक मिली न सघिया आहिनि, पर अॼु सिंधी समाज जो नक्शो जिते बदकिस्मती सां असांखे दोस्तोवस्की ऐं टालिस्टाई जहिड़ा जीनियस लेखक मिली न सघिया आहिनि। अहिड़ा लेखक हुजनि हा त सिंधी समाज जो नक्शो ॿियो हुजनि हा। ऐं ॻाल्हि तमामु घणियूं आहिनि, तव्हां चवंदा दोस्तनि खे ॿुधो। ऐं एतिरो आख़िर में चवंदुसि, अमर जो नावेल उमदा ई राति में माचिस थींदी आहे। महिरबानी।